बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे दौरे दौरान पीटीआई जे एमपी ऐं एमएनए में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे एमपीए मोहम्मद असलम अबड़ो पारां वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो मथां भरियल पिंडाल में छिती तनक़ीद। पीपल्स पार्टी अवाम दोस्त पार्टी करार। मोहम्मद मियां सूमरो खे तक़रीर लाइ बि न सॾायो वियो। मोहम्मद असलम अबड़ो ख़िताब कंदे चयो त 2.5 सालनि में असां पंहिंजे वाइदनि ते पूरा न आहियूं लथा। सिंध जी अवाम पीटीआई मां मायूस आहे। हिते इलेक्शन विढ़णु आसान नाहे, छो त पीपल्स पार्टी वारा अवाम खे नौकरियूं ॾियण समेत ॿिया कम बि कनि था। जेकॾहिं पीटीआई जा अहिड़ा हाल रहिया त सिंध जी अवाम आईंदा पीटीआई खे वोट न कंदी। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो सां कंहिं मिल्कियत ते इख़्तिलाफ़ न आहिनि। मियां साहब जैकबाबाद जी अवाम खे टाइम नाहे ॾींदो। हलीम आदिल शेख ख़िताब कंदे चयो त माफ़िया सां इलेक्शन विढ़ण बाद कामयाबी ते सिंध जे मेंबर्स खे नज़रअंदाज कयो वियो। एमपीए मोहम्मद असलम अबड़ो जूं ॻाल्हियूं सही आहिनि, मेंबर्स जा कम नाहिनि थिया। जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अवाम जी तकलीफ़ जो अहसास आहे। उन जी शिकायतुनि जे अज़ाले लाइ सिंध ऐं बलूचिस्तान जे ज़िलनि जो दौरो करे रहियो आहियां। हुन चयो त पाकिस्तान जे 49 वरहनि जे जमहूरियती दौर में सिंध में 28 साल पीपल्स पार्टी हुक्मरानी कई आहे। गुज़िरियल 13 वरहनि खां मुसलसल सिंध में हुकूमत आहे, पर सिंध जा शहर खंडर बणियल आहिनि। सहाफ़िन पारां पुछियल सवाल जे नतीजे में असद उमर चयो त मोहम्मद मियां सूमरो ऐं असलम अबड़ो में इख़्तिलाफ़ न आहिनि। असलम अबड़ो अवाम जा कम न थियण बाबति शिकायत कई आहे। जैकबाबाद में कुछ ॾींहं अॻु भत्तो न ॾियण तां पुलिस एहलकार खे क़त्ल कंदड़ मुख्य जवाबदार गिरफ़्तार। सिविल लाइन पुलिस कुछ ॾींहं अॻु चन्ना पाड़े में भत्ते जी ॻाल्हि तां पुलिस एहलकार मोहम्मद हयात बाज़दानी खे क़त्ल कंदड़ मुख्य जवाबदार सोनो ख़ान उर्फ दादू गुरगेज खे गिरफ़्तार करे संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। पुलिस मूजिबि जवाबदार पुलिस एहलकार खे भत्तो न ॾियण तां शहीद कयो हो, जंहिंखे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में अली मोहम्मद अवामी पार्टी पारां कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ जागरता रैली कढी वई। अली मोहम्मद अवामी पार्टी पारां जैकबाबाद मां कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ चेयरमैन दिलमुराद लाशारी, बिलावल दश्ती, बाबल लहड़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में शाह जो रिसालो साण खणी अली मोहम्मद हाउस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सिंध सदियुनि खां अमन जी धरती सॾिबी अचे थी, जिथे बोतारनि सरदारनि खे घुर्जे त कबीलाई झेड़नि खे हथी वठाइण बजाए अमन ओ अमान ऐं भाईचारो पैदा कनि। गढ़ी असन में उरड़ी वबा पखड़जण ते सेहत खाते तहरुक न वरितो। नींगरी फौत, अंग 3 थी वियो। ॻोठ तोतो गिशकोरी में 3 वरहनि जी परवीन धी वाहिद बख़्श गिशकोरी उरड़ी विघे फौत थी वई। ॻोठाणनि गणती ज़ाहिर कंदे चयो आहे त सेहत खाते जोगा उपाउ न वरिता त ॻोठ जा वधीक ॿार बि उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला थी सघनि था। जॾहिं त गढ़ी असन वेझो उरड़ी में फौत थींदड़ ॿारनि जो अंग 3 थी वियो आहे। हाला में ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान चीभाट जी फौत। शहदादपुर रोड ते रोड हादसे जे नतीजे में नौजवान पप्पू भील मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त ट्रॉलर ड्राइवर ट्रॉलर समेत फरार थी वियो। इत्तला ते फौती जा वारिस पहुता, जन नौजवान जो लाश रोड ते रखी वाक़े ख़िलाफ़ धरणो हयो, जंहिं सबबि रोड ॿिन्ही पासनि खां बंदि थी वियो। बाद में पुलिस पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलरायो। मीरापुर में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान मरणींग, अस्पताल मुंतकिल। ॻोठ दिलावर खान बुर्लो में अणसुञातल हथियारबंदनि किलाशनकोफ सां फायरिंग करे नौजवान जावेद हाजी जो खे ज़ख़्मी करे फरार थी विया, जंहिंखे गणती जोगी हालत में जैकबाबाद मुंतकिल कयो वियो। खैरपुर ज़िले में अगवा थियल 4 मुग़वी बाज़ियाब न थी सघिया। पुलिस जूं कार्रवाइयूं बेकार, जवाबदार फरार। 2 मुग़वी नौजवाननि सैयद रज़ा हसनैन ऐं रबनवाज़ चन्ना खे सदाए अगवा कंदड़ शमन चांडियो जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा छापा। जवाबदार हथ न अचण ते संदसि कुझु माइट गिरफ़्तार। सैयद रज़ा हसनैन ऐं रबनवाज़ चन्ने जे वारिसनि खां 15-15 लख, जॾहिं त पोरे राजा ऐं अनवर सुहाग जे वारिसनि खां 60 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। गढ़ी असन में अगवा थियल 5 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ क़ौमी अवामी तहरीक जो एहतजाज। क़ौमी अवामी तहरीक पारां मोहम्मद हसन खोसो, अकबर निंदवानी, दीदार कंडरानी, गुल मोहम्मद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब गढ़ी असन आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त मासूम फ़ज़ीला सरकी ऐं अल्ताफ़ खोसो समेत 5 मुग़विन खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, जंहिं सबबि संदन घर में बेचैनी पकड़ियल आहे। IG सिंध खे अपील आहे त मुग़विन खे बाज़ियाब कराए अमन अमान बहाल कयो वञे। बदानी मां 14 वरहनि जो नीगर गुज़िरियल 3 महीननि खां पुरस्रार तौरु लापता। वालिद जो एहतजाज। ॻोठ में वो भुट्टो वासी 14 वरहनि जो नीगर तवंगर अली भुट्टो गुज़िरियल 3 महीननि खां पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। नीगर जे पीउ मूजिबि 3 महीना गुज़री वञण बावजूदि संदसि को ॾस पतो न पइजी सघियो आहे। पुलिस खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। चुल्हे में मूसाला आबाद शाख जे आबादगारनि पारां आबपाशी अमले ते रिश्वत न मिलण सबबि पाणी बंदि करण जो इल्ज़ाम। आबादगारनि मूजिबि SDO गुलशेर उढो, शाबान लाशारी ऐं मुख़्तियार भट्टी पूछड़ी जे ज़मींदार पारां रिश्वत न मिलण सबबि 45 शाखनि जा मुख्य दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि पाणी जी खोट पैदा थी वई आहे ऐं असांजो हज़ारें एकड़ ते पोखियल फसल सड़ण जो ख़तरो आहे।
बख्शापुर में डोमकी ऐं मंगरिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। ॻोठ नाड़ी डोमकी में मंगरिया ऐं डोमकी बिरादरी जे झेड़े जे नतीजे में हिकु औरत समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में ग़रीबो डोमकी, मुर्तज़ा डोमकी, यार मोहम्मद मंगरियो, सोहराब मंगरियो, मुबीन मंगरियो ऐं ॿिया शामिल आहिनि। कदकोट वासी जो अमड़ ऐं मासूम ॿारनि सां बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ आदमगोलो वासी नसीर गोलो एहतजाज कंदे दाहियो आहे त अकबर जखरानी ऐं हुरबाब जखरानी 16 लख रुपया भत्तो घुरी रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे चवनि पिया त आऊं संदन कर्ज़ी आहियां, पर मूं उन्हनि खां को बि कर्ज़ न वरितो आहे। SSP खे अपील आहे त बासरनि खां जान जो ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। असिस्टेंट जेल सुपरिटेंडेंट सफ़दर पांवर जेल सुपरिटेंडेंट जे उहिदे ते प्रोमोट ऐं रिटायर्ड। असिस्टेंट जेल सुपरिटेंडेंट मलीर सफ़दर पांवर खे बतौर जेल सुपरिटेंडेंट तरक्की मिलण ऐं संदसि रिटायरमेंट ते मलीर जेल इंतज़ामिया पारां खेसि अलविदाई पार्टी ॾिनी वई। मलीर जेल में अॻूणे असिस्टेंट जेल सुपरिटेंडेंट सफ़दर पांवर खे गुलनि ऐं पैसनि जा हार पाराए दुल्हन ऐं शरनाइनि सां अलविदाई पार्टी ॾिनी वई। अमले जो चवणु हो त सफ़दर पांवर बतौर ऑफिसर तमामु सुठो वक़्तु गुज़ारियो ऐं आख़िर में हुनखे SP जेल खाना जात तौर तरक्की बि ॾिनी वई, जंहिं बाद हू रिटायर्ड थिया आहिनि, जंहिं ते खेसि अलविदाई पार्टी ॾिनी आहे। इन मौक़े ते जेल पुलिस जे एहलकारनि ऐं ॿिए अमले झुमरियूं पिणु पातियूं। ठठो में औरतुनि जो ठठो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। औरतुनि मुस्मात परी मलाह, मुस्मात रोज़ीना मलाह, शाहिदा मलाह ऐं ॿियनि दाहींदे चयो त कराची जे ख़ानगी TV चैनल जी टीम ठठो पुलिस खे साण करे घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद करण बाद थाणे ते खणी वई, जिते पुलिस असांजी न्याणियुनि सां इंतहाई ग़लति रवैयो रखियो ऐं किरियल हरकतूं कयूं। SSP ठठो ऐं IG सिंध खे अपील आहे त ठठो पुलिस ऐं ख़ानगी TV चैनल ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर मां पुरस्रार तौर गुम थियल नौजवान जे अगवा जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज। मुबैना मुग़वी मोहम्मद नवाज़ मस्तोई जे वारिसनि मोहम्मद हसन, अमीर बख्श मस्तोई, दाऊद मस्तोई ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त नौजवान 2 ॾींहनि खां अगवा थियल आहे, पर पुलिस केस दाख़िल करण लाइ तयार न आहे। SHO मुबारकपुर अनीस शेख मौजिब जांच करियूं पिया, कंहिं सां नाइंसाफ़ी न थींदी। ॿिए पासे इलाइक़े में चोबोल आहिनि त मस्तोई बिरादरी जी 2 धुरियुनि में तकरार हलंदड़ आहे, जंहिं ते धुरियूं हिक ॿिए मथां केस दाख़िल कराइण चाहिनि पियूं। ऐं ठरी मीरवा वेझो प्लाट जे मामले तां कबर बिरादरी में झेड़ो। 3 औरतुनि ऐं नीगर समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गुलसन कबर में झेड़े दौरान लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जे आज़ादाणे इस्तेमाल जे नतीजे में मोहम्मद सलीम, मोहम्मद हनीफ, मेहल, मुस्मात सफ़िया, खुर्शीद ख़ातून, मुस्मात इरशाद कबर ऐं मासूम नीगर लतीफ़ कबर ज़ख़्मी थी पिया। ई हुयूं हिन वक़्त तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।